तलहार जे यूटिलिटी स्टोरनि ते आयल अटो, खंड, गीह, दालू ऐं ॿियो सामान अणलभ थी वियो, जंहिं सबब ग़रीब माण्हू सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। यूटिलिटी स्टोरनि जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। तलहार जे यूटिलिटी स्टोरनि ते ग़रीबनि जे लाइ आयल अटो, खंड, गीह, दालियूं ऐं ॿियो सामान मनपसंद माण्हुनि ऐं दुकानदारनि खे मिलण लॻो। ग़रीब माण्हू ततल उस में सुबुह खां वठी शाम ताईं इंतज़ार करे बग़ैर सामान मिलण जे वापसि घर रवाना थी वञनि था। उन हवाले सां जावेद चांडियो, अली अहमद अंसारी, फिदा ख़ासकली ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हुकूमत तरफ़ां ग़रीबनि जे लाइ आयल सस्ते अघ ते यूटिलिटी स्टोर्स ते आयल अटो, खंड, गीह, दालियूं ऐं ॿियो सामान यूटिलिटी स्टोर मालिकनि पंहिंजे मनपसंद माण्हुनि ऐं दुकानदारनि खे विकिरो करे ॾेई रहिया आहिनि। असीं सुबुह खां शाम ताईं कतारूं लॻाए बीठा हूंदा आहियूं। हुननि सिंध हुकूमत, डीसी बदीन, एसी तलहार ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त यूटिलिटी स्टोरनि ते मुक़रर कयल आफ़ीसरनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़ानूनी कार्रवाई करे ग़रीब शहरियुनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे।